हरसाल जी हिन भेरे भी खानगढ़ तालुके अंदर कणक जो बम्पर फसल तैयार थी मार्केट में पहुंच चुको है, पर सिंध हुकूमत तोड़े खुराक खाते जे रवायती सुस्ती जे करे हिन महिल ताईं कणक जा सरकारी खरीदारी मर्कज़ न खोले सघिया आहिनि ऐं नई आबादनि खे बारदान मिली सघियो आहे। ख़रीदारी मर्कज़ न खोलण करे आबादगार सस्ते अघ ते कणक विकिरो करण ते मजबूर आहिनि, पर हिन महिल ताईं अख़्तियारनि को बि नोटिस न वरितो आहे। उन हवाले सां हितां जे आबादगारनि एजाज़ कंदे ॿुधायो त कणक जा सरकारी ख़रीदारी मर्कज़ न खोलण सबबि वापारी ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया आहिनि, जंहिं करे वरी नुक़सान थी रहियो आहे। आबादगारनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर खानगढ़ तालुके अंदर कणक जा सरकारी ख़रीदारी मर्कज़ खोले बारदानो फ़राहम कयो वञे ऐं सरकार पारां मुक़ररु कयल अघ ते कणक वरिती वञे। नजफ़ अली मीराणी, SDN न्यूज़, खानपुर महर।